तमाम मौजूदीन उन पिंडाल में आयल रखने जी आवाम, मुझा दोस्त, मुझा भाइर, सभिन के अस्सलाम वालेकुम। मुझे वालिद साहब के गुजरण को पीपल्स पार्टी मेहरबानी करे मुझे टिकट दिनी है और मुझे वालिद साहब हिकड़ी मुझे अमानत दिनी है तो हे जेका मानू आहिनि, जेका अवाम आहे, जेका पीपल्स पार्टी जा जाला आहिनि, जेका इहो सिंध धरती जा प्यार करण वारा क़ौम आहे सजी, या मूंखे अमानत ॾेई विया हो त हिननि जो साथ कॾहिं बि न छॾिजांइ और हिननि जे दुखनि सुखनि में हमेशा पंहिंजे आख़िरी रत आख़िरी फुरे ताईं हिननि सां गॾु बीहजांइ। मुंहिंजे वालिद साहब जी ख़िदमतियूं कंहिंखां लिकल छुपल कोन्हनि। उन्हनि पंहिंजी उमिरि जी 35-40 साल जी जेकी सियासत हुई वो हिते गड़ियासीन जे अवाम जी और गड़ियासीन जे ॿार बचड़नि जी और पीपल्स पार्टी जे जालनि जे लाइ पंहिंजी उमिरि सॼी ॾेई छॾी। मूंखे बि इहा ई तरबियत पाण वांगुरु मूंखे ॾेई वियो त जी मां वाइदो थो कयां त अगरि तव्हां मुंहिंजो साथ ॾींदो, तव्हां मां सां गॾु बीहंदो, 14 दिसंबर ते निकिरी घर घर मां तव्हां पंहिंजे दोस्तनि ॿारनि खे सभिनि खे कढंदो ऐं इहो हिमत करे पाकिस्तान पीपल्स पार्टी खे खटाईंदो त मां बि इहो वाइदो थो कयां त इंशाल्लाह मां बि तव्हांजो गॾु ऐं साथ न छॾंदुसि कॾहिं बि। हॉस्पिटल में पंहिंजे आख़िरी टाइम में भी मां पंहिंजे चाचा आगा मुसीउद्दीन खान दुरानी साहब के बाबा सां मिलाइण ICU जे कमरे में वठी वियुसि त जॾहिं बाबा मुसी खान जो आवाज़ ॿुधियो तो अखियूं खोली उनखे ॾिठो ऐं सलाम जो जवाब ॾेई करे पहिरीं चीज चई त बाबा तूं हिते छा थो करे हॉस्पिटल में? उते बोर्ड जो सिलसिलो हले पियो और उते मुंहिंजा माण्हू इंतज़ार में हूंदा त को उन्हनि जी ख़िदमत कंदो त तूं हिते छाजे लाइ वेठो आहे? तूं हलियो वञ पंहिंजे ॻोठ ऐं तूं हुते माण्हुनि जी ख़िदमत कर। पोइ हुन जवाब में बसि चई त बाबा मां तव्हांजी ख़िदमत में आहियां, हुते बोर्ड जो सिलसिलो ख़तमु थी वियो आहे, अलाह ख़ैर कयो आहे, तव्हांजा माण्हू सेफ ऐं साउंड वेठा आहिनि, तव्हां फिक्र न कयो। बाक़ी मां बसि आख़िरी लफ़्ज़ इहा चईंदुसि त मूंखे तव्हां आवाम जी ज़रूरत आहे, तव्हां पीपल्स पार्टी जे जालनि जी ज़रूरत आहे, तव्हां ड्रखणे जी ज़रूरत आहे, गड़ियासीन जी ज़रूरत आहे, मदेजी जी ज़रूरत आहे। तव्हां मां सां गॾु बीहो, मुंहिंजा हथ मज़बूत कयो और 14 दिसंबर ते अहिड़ो असांखे रिज़ल्ट कढी ॾियो त असांखे ख़बर पइजी वञे त गड़ियासीन पाकिस्तान पीपल्स पार्टी जो गढ़ आहे ऐं इहो ड्रखण, मदेजी, शिकारपुर ख़ासि में ख़ार इहो पीपल्स पार्टी जो घर आहे ऐं इहो सभु माण्हू जेका आहिनि शहीद बेनज़ीर भुट्टो जा जानसार ऐं प्यार ऐं जाला आहिनि ऐं हो इंशाल्लाह तीर ते ठपो हणी 14 दिसंबर ते इहो वाज़ो कंदा त हे पीपल्स पार्टी हिते शहर के कॾहिं बि न छॾंदो ऐं हिन माण्हुनि जो साथ कॾहिं बि न छॾंदो। ऐं मां बि इहो ई वाइदो थो कयां त मां तव्हां सां गॾु आहियां पंहिंजे रत आख़िरी पुरे ताईं। महिरबानी सभिनी दोस्तनि जी। हाणे हिकिड़ो बसि नारे जो सुठो जवाबु ॾिजो त ख़बर पइजी वञे। जिए भुट्टो। महिरबानी सभु दोस्तनि